सतनाम साखी। जय झूलेलाल। अज मां सिंधी समाचार राजस्थान के माध्यम से तव्हांखे एक अपील करण आई आहियां, तव्हांखे एक निमाणी विनती करण आई आहियां त हींअर जेको कोरोना काल हले पियो, मुंहिंजा भाउर, मुंहिंजा भेनरूं ऐं मुंहिंजा घर जा वॾा पूज्य जंहिं भी वैक्सीनेशन न लगाई आहे त पासे में वञी करे स्वास्थ्य केंद्र में 2 डोज लगाए अचजनि। इन जी लापरवाही न बरते करे घर जा जे भी सदस्य आहिनि उहे ॿियो डोज जरूर लगाइनि। हींअर कोरोना काल 2 वञी चुका आहिनि, 3 जी दस्तक थी रही आहे। अगर पाण इन में 2 वैक्सीनेशन न लगाया हूंदा, हर वक्त खतरो, हर वक्त एक डप, एक भय पंहिंजे अंदर रहंदो। उन खां पोइ पाण खे सरकारी कमनि में भी परेशानी ईंदी। जेकी सरकार गाइडलाइन चए थी उन जो पालन करूं, 2 डोज वञी करे लगायूं ऐं ॿियो सैनिटाइजर, मास्क ही जरूर उपयोग करूं ऐं 2 गज जी दूरी हमेशा पाण खे रखणी आहे। चाहे भीड़ में वञूं, पर घर जे वॾनि खे ॾाढो तमामु ज़रूरी कमु हुजे त हू घरां ॿाहिरि निकिरनि, ऐं ईअं त भाउर भेनरूं भी तमामु ज़रूरी कमु हुजे त पाण घरां ॿाहिरि निकिरूं। अगर पाण ये डोज न लगाईंदा आहियूं त पाण कॾहिं ट्रेन में केॾा भी वेंदा आहियूं, पाण ट्रेनुनि में, हवाई जहाज में किथे भी सफ़र कंदासीं त अगर ये वैक्सीनेशन न लगल हूंदा त पाण इन में नथा चढ़ी सघूं। छाकाणि त हीअ सॼी ॻाल्हि तुरंत ख़बर पइजी थी वञे कि पाण 2 वैक्सीनेशन न लगाया आहिनि। ऐं पाण जितां भी किथे अचूं था, ॿाहिरां अंदर था अचूं त पाण खे सभिनि खां पहिरीं सैनिटाइजर करणो खपजे, हथ धोइणा आहिनि, के भी शइ खे न छूं, एक डिस्टेंस, एक दूरी रखूं, भीड़ में न वञूं, नंढी नंढी एहतियात बरतूं, ख्याल रखूं। छो कर त पाण सरकार लाइ एक नंबर आहियूं, सिर्फ़ सरकार लाइ नंबर आहियूं ऐं घर वारनि लाइ पाण केतिरा कीमती ऐं अहम आहियूं। छो कि तव्हांजी भाउरनि तव्हांजी वजह सां ही घर पियो हले ऐं भेनरूं तव्हांजी वजह सां ही घर पियो सवरे, त छो न पाण पंहिंजी संभाल खुद रखूं, पाण पंहिंजो ख्याल खुद रखूं। सर्दी जुकाम कुछ भी थे तो त पाण स्वास्थ्य केंद्र में जेकी सही। आखिरी में मां मुंहिंजी ॻाल्हि ईअं ई समाप्त कंदमि कि 2 गज जी दूरी रखणी आहे, मास्क पाइणो आहे, हथ धोइणा आहिनि, दूरी रखणी आहे, भीड़ में न वञणो आहे, ख्याल रखणो आहे, तमामु ज़रूरी कमु आहे त ई घरां निकिरणो आहे, पंहिंजे वॾनि जो ख्याल रखणो आहे, जुकाम खांसी थिए त ख्याल रखणो आहे। पाण सिर्फ़ ऐं सिर्फ़ नंबर आहियूं, घर लाइ ॾाढा कीमती आहियूं। पंहिंजी सुरक्षा पंहिंजे हथनि में आहे त पंहिंजो ध्यानु रखो, ख्याल रखो। सरकार जी तरफ़ां जेकी गाइडलाइन अचे थी, जीअं सरकार चए थी, हू फॉलो करो, उन जो ध्यानु ॾियो ऐं 2 वैक्सीनेशन जा डोज लगाए अचिजो। इन में भुल न कजो। सतनाम साखी। जय झूलेलाल।